अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तो मैं तव्हांजो पंहिंजो इमामुद्दीन आरबाणी तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामुद्दीन सिंधी जी दोस्तों जी अॼु जो नओं ताज़ो फ्रेश व्लॉग कयूं था तव्हांजे लाइ हाज़िर। उमेद आहे त कल्ह वारो व्लॉग बि तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वरी अॼु जो व्लॉग तव्हांखे जेको आहे त नई ताज़ी शइ इंशाल्लाह ॾेखारींदासीं, कोशिशि कंदासीं। ऐं उन खां अलावा दोस्तों मां डायरेक्टली पंहिंजी फील्ड में पहुची वियो आहियां ऐं फील्ड में जीअं आयो हुयुमि त राति का बारिश थी हुई माशाल्लाह। उन बारिश खां पोइ जेके मुंहिंजी फील्ड जा व्यू आहिनि उहे तव्हां चेक कयो ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय बि लाज़मी ॾियो। ऐं असुल में जेको आहे त माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे बारिश थी, बारिश न थिए हा त मां परेशान हुयुमि इन करे त किथां जंहिं महिल स्विंग कम ते बिलदारनि पाणी ॾिनो त उहा खाद वग़ैरह जी जो थोरो बठे ते हेठि मथे खां आयल हुई त उहो हिकु अधु को बठो बची वियो त उहो खाद मथे मन हुई त या वरी उहो यकदमि जेको आहे त प्लाट जंहिंखे स्विंग वारे खे पाणी सही ॾिनो हुओ थोरो टाइट ॾिनो हुओ पोइ बि 5 ॾींहंनि जे अंदरि अंदरि उहो सुकी कड़क थी वियो। त वरी असां सोचियोसीं पिए त उनखे डबल पाणी ॾियूं, पर अल्लाह जी महिरबानी सां पाणी जी हाणे काई बि ज़रूरत न आहे माशाल्लाह। 5-6 ॾींहं वरी आराम सां कढी ईंदासीं ऐं थोरा घणा हाणे तव्हांखे व्यू चेक करायां थो त केतिरी हद ताईं पाणी बीठो आहे, केतिरी हद ताईं न बीठो आहे, असांजो केतिरो कमु आसान थी वियो। चेक कयो दोस्तों माशाल्लाह हे जेको न सफ़ा कड़क जगह थी वई, पर हाणे हल्को हल्की गप पाणी थोरो थोरो बीठो आहे तव्हांखे नज़र थो हूंदो। हीअ स्विंग कमंदा आहे माशाल्लाह इहो। ऐं उन खां अलावा हीअ जेको आहे रटून क्राप जंहिंमें बि माना असांखे इहो हुयो त पाणी ॾियूं 2-3 ॾींहंनि में, पर माशाल्लाह बसि हुन में हाणे पाणी पंहिंजो कुदरती पाणी अची वियो आहे अल्लाह जी महिरबानी सां। ही फील्ड जा मुंहिंजी जा व्यू आहिनि, तव्हां चेक कयो दोस्तों ऐं कमेंट्स बॉक्स में राय बि लाज़मी ॾियो। ऐं साम्हूं सुबुह जो सिजु माशाल्लाह अल्लाह अल्लाह कुदरत जा कमाल आहिनि साईं। चेक कंदा वञो ऐं कमेंट्स बॉक्स में राय पंहिंजी लाज़मी ॾींदा वञो। मां सोचियुमि त राति बारिश थी, बारिश खां पोइ जेके व्यू आहिनि मुंहिंजी फील्ड जा त मुंहिंजे उहे दोस्तनि खे लाज़मी ॿुधायूं, उहे तव्हां सां ॿुधायासीं, तव्हां सां शेयर कयासीं। उमेद आहे त तव्हांखे पसंदि आया हूंदा। ऐं बसि हाणे जेको आहे त फ़िलहालु रखूं था पंहिंजे व्लॉग खे पेंडिंग में। जीअं को नओं ताज़ो कमुकारु थिए थो त पोइ तव्हां दोस्तनि सां लाज़मी शेयर कंदासीं। एंड ताईं व्लॉग लाज़मी ॾिसिजो दोस्तों। माशाल्लाह दोस्तों पोयों तव्हांखे हरियाली हरियाली नज़र ईंदी हूंदी त पनीर वग़ैरह वारियूं गाॾियूं पहुची चुकियूं आहिनि। हिकु खाद वारी गाॾी आई आहे जेका खाद सप्लाई करे थी, ॿी वरी बना मशीन वारी गाॾी घुराई आहे, टी वरी प्लेंटर जो TM प्लेंटर असांॾे आयो आहे उहो खाद ॾिए थो। ऐं थोरा घणा तव्हांखे बेलदार वग़ैरह खाद उन में विझनि था उहे बि व्यू चेक करायूं था। ऐं जेको आहे खाद वारी ट्राली जा व्यू चेक करायूं था, फ्रंट वारी गाॾी जा व्यू तव्हांखे चेक करायूं था। चेक कयो दोस्तों माशाल्लाह बहितरीनु कमु थिए पियो, बेलदार खाद खणंदा वेंदा वञनि था पनीर में। हे साम्हूं जेको आहे त ट्राली वारी गाॾी आहे ऐं उहो साम्हूं परियां फ्रंट वारी 4 5। ऐं हीअ जेको आहे त TM गाॾी आहे जेका असांखे पलींड पयल अथव पोयों इहे खाद ॾेई ॾींदो। हे कुझु ड्राइवर आहिनि, कुझु बेलदार आहिनि, हे सॼो अमलो मिक्स में खड़ो आहे। साम्हूं फ्रंट वारी गाॾी ऐं बेलदार खाद वग़ैरह विझे पियो। तमामु बहितरीनु वर्क थी रहियो आहे। उमेद आहे त अॼु व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो। एंड ताईं व्लॉग ॾिसिजो। जेको वरी ॿियो नओं ताज़ो कमुकारु थिए थो तव्हां दोस्तनि सां लाज़मी शेयर कंदासीं। असां हिनखे अर्जेंट में इन करे खाद ॾियूं था त कल्ह हिनखे 8 बठनि खे असां खाद ॾिनीसीं शाम जे टाइम में। हे असां पाणी बि परियां स्टार्ट करे चुका आहियूं त मां चयो बसि पाणी स्टार्ट कयो आहे त हिन जल्दी जल्दी सां खाद ॾियारे वठूं त बहितरु आहे। दोस्तों मां हाणे TM ट्रैक्टर ते मौजूदु आहियां, हुते मुंहिंजो मथे वेही करे दोस्तनि खे थोरा घणा व्यू ॾेखारियां। हाणे तव्हांखे व्यू मां चेक करायां थो इन TM ट्रैक्टर जो जेको असांखे खाद ॾिए। चेक कयो दोस्तों हे शीशो वग़ैरह लॻियल आहे माशाल्लाह, गुल वग़ैरह हणी आयो आहे टेम, हे स्टीम वग़ैरह, हे जेके आहिनि त गियर वग़ैरह हिन साइड सां आहिनि। हे तव्हां चेक कयो, हे वेहण जी जॻह एक्स्ट्रा माण्हू जी, पोयों प्लेंट वग़ैरह जंहिंमें खाद वग़ैरह पवंदी आहे। छत वग़ैरह मुंहिंजी स्पेशल पंहिंजी लॻियल आहे। जी दोस्तों जीअं त माशाल्लाह तव्हां चेक कयो त असां अॼु वॾे प्लेंटर ते खाद वग़ैरह ॾिनीसीं। उमेद आहे त तव्हांखे उहो पसंदि आयो हूंदो ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय बि लाज़मी ॾियो दोस्तों। उनखे अलावा ॿी इंजण असां बंदि कईसीं त उनखे चाल न हुई, बसि प्लाट जेको कल्ह वारा जेके प्लाट हुया उहे क्लियर थी विया। इन जे करे असांखे ॿी मशीन जी चाल न हुई, उहा चाल ठातीसीं। हाणे उन जो बेलदार जेको आहे त अची वियो आहे, बसि इंजण हलाए छॾी असां, पाणी वग़ैरह उन में छॾे पियो। बसि हाणे माशाल्लाह खाद वग़ैरह सॼी सकूं सां अची वई। हाणे जेको आहे त पाणी जेको आहे त असां इरिगेशन पोयों स्टार्ट करे छॾी आहे। ऐं जेको सुभाणे वरी नओं ताज़ो कमुकारु थियो त तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। ऐं अॼु दिलि चए थी त बसि अॼु व्लॉग हिते ई कयूं एंड, छो जो ॿी का अहिड़ी ख़ासि ॻाल्हि हूंदी कान पॉइंट आहे जेका तव्हांखे इवनिंग शिफ्ट में ॿुधायूं त हर भर तव्हांखे बोर कयूं बहितरु न आहे।
नंढो विलाग प्यारो विलाग ऐं तव्हां उन खे सपोर्ट बि कंदव त बहितर थींदो। ऐं अॼोको जेको विलाग आहे उहो कंदासीं असां हिते एंड। इंशाल्लाह वरी सुभाणे नए विलाग सां गॾु हाज़िर थींदासीं। मूंखे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।